सैयद रोशन शाह बादशाह जुणाले जो उन जो कसीदो डंको सैयद साईं वारनि जो हुकुम आहे उन हिसाब सां। पर उन कसीदे खां अॻु में हिकु मौला जो कौल आहे त गलत बात पर गुस्सा आना शराफत की निशानी है। गलत बात पर गुस्सा आना शराफत की निशानी है, पर गुस्से को पी जाना मोमिन की निशानी है। नाराए हैदरी गुल मोहम्मद गुल अली गुल सैयदा खैरुल निसा गुल हसनो गुल हुसैन गुल आबुदे ज़ैनुल अबा गुल बाकरो गुल जाफरो गुल मूसा काजिम ओ रिज़ा गुल तकियो गुल नकी गुल अस्करी महदी हुदा नाराए हैदरी। साईं रोशन शाह बादशाह जो कसीदो लिखियो आहे साईं डन को अली मौला जो कुल जहान ते डन को अली मौला जो कुल जहान ते डन को कुल जहान ते डन को कुल जहान ते डन को चोॾहं तबक़ई को नो मकान ते डन को अली मौला जो कुल जहान ते डन को कुल जहान ते डन को कुल जहान ते डन को। साईं रोशन बादशाह के हुकुम मुताबिक तो इन मिसरे में थोड़ी तशरीह ज़रूरी है। साईं अली सरकार के ज़हूर खां यानी विलादत खां अॻु में हिकु अज़दहा बला हूंदी जेको हरामी ॿार हूंदो उनखे खाई वेंदी, जेको हिलाली हूंदो उनखे छॾे वेंदी। इहो मशहूरु वाक़िआ के भला जेको हिलाली हूंदो उनखे छॾे वेंदी, जेको हरामी हूंदो उनखे खाई वेंदी। अली सरकार जी जॾहिं विलादत थी आहे त सभिनी अरबनि चयो सरकार अबू मोहम्मद मुस्तफ़ा खे त असांजो उसूल आहे त ॿारु जेको ॼमंदो आहे काबे ॿाहिरां हिकु पत्थर पियलो उन ते रखो, असां बला खे सठा कयूं उहा ईंदी, जे हिलाली आहे त छॾे ईंदी ऐं जे मिसाल अस्तग़फिरुल्लाह उहो आहे त पोइ उनखे खाई वेंदी। जॾहिं सरकार मोहम्मद मुस्तफ़ा रखी आहे पत्थर ते मौला अली खे अज़दहा आई आहे, अज़दहा खे मुंहिंजे मौला अधोद करे छॾियो आहे। हिकिड़ो हथु हेठि क्यारी में ॿियो मथे क्यारी में सरकार सरासर हुनखे अधोद करे छॾियो आहे। उन ॾींहं ते लक़ब थियो अलाह जे तरफ़ खां त अॼु खां पोइ अली जो लक़ब आहे हैदर। हैदर जी माना ई आहे चीरींदड़ फाड़ींदड़। त कुझु मदीने जा माण्हू गॾिजी पाक रसूल खे अर्ज़ु करणु लॻा सरकार पाक मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सरकार अज़दहा बला हूंदी जेको हरामी हिलाल जी परखा कंदी, बला त अली साईं मारे छॾी, हाणे हरामी हिलाली जी परखा केरु कंदो? हरामी मुनकर जी हिलाली ऐं मुनकर जी सम्झो। हरामी त मथां चिड़ी पए। पाक मोहम्मद मुस्तफ़ा फरमाया त भला केतिरो वक़्तु चेरी हुजे हा, मां खे ॾींहुं क़यामत ताईं ॿुधाए थो छॾियां अॼु खां पोइ जेको अली खे मञंदो न सम्झो हिलाली आहे, जेको न मञे पको मुनकर आहे। नाराए हैदरी। तॾहिं रोशन शाह बादशाह लिखियो मौला जे अचण सां बुत कावे चकेरी पिया मौला मौला जे अचण सां बुत कावे चकेरी पिया अज़दहा बला खे चीरे अत हैदर ज़ाहिरी पिया अज़दहा बला खे चीरे हथ हैदर ज़ाहिरी पिया हैदर जी हिकु हकल सां कोट ख़ैबर जा डरी पिया बिगड़ियल नसीब फ़ौज मोहम्मद जा वरी पिया काफ़र ॿुधी हैदर जी हकल मूज़ी मरी पिया मौला अलीअ जो आहे कुल कुफरान ते डंको अली मौला जो कुल
कुल जहान के डन को, कुल जहान के डन को। 14 तबकई को नो मकान ते डन को अरे मौला जो कुल जहान के डन को, कुल जहान के डन को, कुल जहान के डन को। सरकार नबी सरकार जो हुक्म मां इल्म जो शहर हाँ, मुझे शहर जो दरवाज़ो बाब अलिया, दरवाज़ो अलिया। सही रोशन शाह बादशाह इन हदीस ते लिखियो, कुल इल्म जो वा शहर नबी मुर्तज़ा आदर, कुल इल्म है कुल इल्म जो वा शहर नबी मुर्तज़ा आदर। हिन दर खां जेको फिरंदो पकड़ुलंदो दर बदर। हिन दर खां जेको फिरंदो पकड़ुलंदो दर बदर। छो उहुद बदर खंदक ऐं ख़ासि खटियो खैबर। मौला अली वली आहे शेर बबर नर। मौला खां फिरल पक सां उहो वॾो मुनकर। मर्दन जे मर्द मौला जो मर्दान ते डन को अरे मौला जो कुल जहान ते डन को, कुल जहान ते डन को, कुल जहान ते डन को। 14 तबकई को नो मकान ते डन को अरे मौला जो कुल जहान ते डन को, कुल जहान ते डन को, कुल जहान ते डन को। के बरा नाराज न थी जो मुझी दिल चंदिया नारा है हैदरी सदाई आबाद। काबिल गौर शेठ हसीं, मुश्किल में मोमिनन जो मददगार या अली। मुश्किल है मुश्किल में मोमिनन जो मददगार या अली। मोहम्मद जे फौज जो सिपसालार या अली। मोहम्मद जे फौज जो सिपसालार या अली। दुल सवार शाह जुल्फ़कार या अली। साहिब सखिन जो साहिब सखा सखिन जो सरदार या अली। नफ्से नबी नफ्से खुदा निर्वार या अली। मौला अली जो मूसी मरवान ते डन को अली। मौला जो कुल जहान ते डन को, कुल जहान ते डन को, कुल जहान ते डन को। 14 तबकई को नो मकान ते डन को अली। मौला जो कुल जहान ते डन को, कुल जहान ते डन को, कुल जहान ते डन को। आखिरी मिसरे में साईं रोशन शाह बादशाह, साईं जो नालो बि रोशन पर शाइरी जे में जेको तख़ल्लुस नी उहो बि रोशन नी। ॾिसो रोशन हुन नालो ई कीअं पेश कयो आहे, पर इन खां अॻु में हिकु अली मलंग शेर अर्ज़ु कयो आहे। पंतन पाक दे नाल प्यार करना नबी होर मुआविज़ा लोड़दा नहीं। ए ऐलान
शीस सकलैन दाए इन्ना वास्ता भी कोई तोड़दा नहीं पंतन पाक दी शान नू न तोल मुला छो नबियां विच अहदा कोई जोड़दा नहीं नाम अली सरदार तू मंगदा वो रब वास्ता रब वास्ता रब वास्ता इन्हां दा मोड़दा नहीं साईं रोशन साहब आखिरी में लिखियो तब जो जरूर ऐसे सिज चंद्र तारा रोशन सिज चंद्र तारा रोशन मौला जे नूर सां सिज चंद्र है सिज चंद्र तारा रोशन मौला जे नूर सां पर हैदर रहो हमेशा हाजिर हुजूर सां हैदर रहो हमेशा हाजिर हुजूर सां तज हिक नूर जी तजल्ली छकयो कोहे तूर सां काबो के बिलन माथियो अली जे ज़हूर सां मोमिन जी मोहब्बत मौला सां गिल मान हूर सां फारूक आज़म अली जो फुरकान ते डनको अली मौला जो कुल जहान ते डनको कुल जहान ते डनको कुल जहान ते डनको 14 तबकई कोनो मकान ते डनको अली मौला जो कुल जहान ते